नज़र आवाज़ टीवी न्यूज़ पारा 4 डिसंबर ते सकाफ़त दिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सिंधियुनि जे क़ौमी कार्ड जूं तैयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे मुश्ताक शाही लगारी। सिंधी सोना वितर ओढ़ी नजरक ही शराफत वारो वेस अथई, ही गाल बुधी छॾो बोड़ा, सिंध दिल वारन जो देश अथई। आवाज़ टीवी न्यूज़ पारां बोर्ड जे तबाह करण बाद सकाफत वारे ॾींहं खे अचो देश पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जे उनवान वारे ऐलान खां पोइ सिंधी अदबी संगत शाह घोटकी पारां प्रेस क्लब घोटकी में सकाफ़ती मुशाइरो मुनक़िद कयो वियो। सकाफ़ती मुशाइरे में सिंधी अदबी संगत शाह घोटकी जे सेक्रेटरी अयाद लतीफ़ दायो, सैयद आरिफ हुसैन शाह, रऊफ़ परस दायो, काज़ी महबूब, हामिद अली हामिद किलवड़, खुदा बख्श, आजिद अब्बासी, अब्दुल समी वसीर, सिकंदर ओघाई, साहिब न्याज़ चन्ना, अलावरायो बोदार, एहसान किलवड़, माजिद संगड़, जब्बार मार, साईं अब्बासी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मुशाइरे में घोटकी ज़िले जे नाले वारे शाइरनि बरसात मुतासिरीन मारूरनि जे दर्दनि जी अक्कासी कई ऐं पंहिंजे ख़ूबसूरत शहरनि में सिंध सां मोहबतनि जा सकाफ़ती रंग विखेरे छॾिया। खंजर दिल में एड़ा खोड़े वई, घर जूं दीवारूं टोड़े वई, मासूम ॿार बोड लोड़े वई, जुदाईअ में रोडनि ते ही सियारो वञे काॾे गरीब वेचारो। सिंध तुंहिंजे मथां साहु कुर्बान आ, तुंहिंजी मिटीअ खे चाहिण त ईमान आ, तुंहिंजी आगोश में जेके पैदा थिया के त दोधा थिया के त जोधा थिया, तन समूरनि ते तुंहिंजो ई अहसान आ, सिंध तुंहिंजे मथां साहु कुर्बान। अॻियां आग ऐं पोयां पाणी आ काॾे वञिजे, तुंहिंजे हथ में ही आणी आ काॾे वञिजे। ही इश्क असांजो सम्झी केरु सघे, सिंधड़ी मुंहिंजी राणी आ काॾे वञिजे। तुंहिंजा ताम समूरा था मूंखे ज़हर लॻनि, ही साग लसी ऐं लाणी आ काॾे वञिजे। कंहिंजा दर्द लिखां, सिंध सॼी आहे सूरन में, जोधा कूंदर काल कुठा, माज़ी मुंहिंजा हाल कुठा। कहिड़ा कहिड़ा फर्द लिखां, सिंध सॼी आहे सूरन में। तूं नीमक खाई विढ़ंदो आ, मां सीनो ताणे ईंदो आ, तूं रोई रोई जीअंदो आ, मां खिलंदे खिलंदे मरंदो। मुशाइरे में शरीक अदीबन ऐं शाइरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आवाज़ टीवी सथई खे मां जसु ॾींदुसि त उहे हर साल जेको आहे पंहिंजे मारूड़नि सां संगीड़नि सां यकजहती जो इज़हार कंदा नी, सकाफ़ती रंगनि खे निखेरे, सकाफ़ती रंगनि खे सॼी दुनिया जे अंदरि जेको असांजो पैगाम आहे उहो पहुचाइण जी कोशिशि कंदा आहिनि। छाकाणि त असांजा जेके मारूड़ आहिनि, सांगीड़ आहिनि, असांजो देश जेको आहे उहो दर्दनि में वकोड़ियल आहे। जंहिं शइ खे फोकस कयो आहे उहो असांजा जेके बोर्ड ऐं बरसात मुतासिरीन मारूड़ आहिनि उन्हनि खे फोकस कयो आहे। तारुक जे ज़रिए असांजा जेके बोर्ड मुतासिरीन आहिनि उन्हनि जा जेके दुख दर्द जा ईज़ा आहिनि उन तरफ़ अहिड़ा प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम करण सां असांजा जेके इक़्तिदारी ऐवान आहिनि उन्हनि जो ध्यानु छिकाए सघिबो त जीअं उन्हनि माण्हुनि जी वाहुर थी सघे ऐं उहे माण्हू जेके ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में आहिनि उन्हनि जा कुझु अज़ाब जा ईज़ा घटिजी सघनि। असां जेको आहे गॾिजी करे 4 डिसंबर ते जेको आहे आवाज़ टीवी सां गॾिजी जेके असांजा बरसात ऐं बोर्ड मुतासिरनी उन्हनि सां वञी करे मल्हाईंदासीं ऐं असां आजियां कयूं था। 4 डिसंबर जेको बरसात में सिंधी क़ौम जेको आहे सो मुतासिर थी आहे, असां उन्हनि जे घर वञी करे, उन्हनि जी ॻोठनि वञी करे टोपियूं अजरक या तोहफ़ा पेश कंदासीं। असां उन्हनि सां गॾु लखनि जी तादाद में असां पंहिंजो हीउ कल्चर ऐं सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। मुशाइरे में मौजूद अदीबनि, शाइरनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि इहो अहद कयो त 4 डिसंबर खे हर साल जीअं आवाज़ टीवी न्यूज़ सां गॾु क़ौमी काज वारो ॾिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कैमरामैन फरीद मंगराणा सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोट। तुंहिंजे मैज़न ते तरह ताम अचन, खाइल कांग कुता जूठा जाम बचन, आऊं कीअं लूण चखियां मुंहिंजा मारूड़ा रोज़ा रोज़ रखनि।